नाज़रीन ॿियनि शहरनि जीअं ख़ैरपुर जे सिंध चिल्ड्रन अकेडमी में भी टाइम न्यूज़ ऐं पंहिंजे अख़बार जे सॾ ते एकता ॾिहाड़े जी तक़रीब मुनक़िद कई वई। पेश आहे इरफान फुलपोटो जी रिपोर्ट। दिसंबर के टाइम न्यूज़ है योदानी बैंक अखबार पर एकता सकाफती दिहाड़ो मल्हाइण वारे ऐलान खां पोइ अॼु सिंध चिल्ड्रन अकेडमी में सकाफती दिहाड़ो मल्हायो पियो वञे, जंहिंमें शागिर्द सकाफती वेस पहिरे ऐं मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे सकाफती स्टॉल क़ाइमु कया आहिनि। अचो त चिल्ड्रन अकेडमी जी इंतिज़ामिया शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हू हिन सकाफती दिहाड़े खे कीअं पिया ॾिसनि। अॼु मुंहिंजे जेको अनुमान आहे उहो तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी सकाफ़त जो ॾींहुं। सिंधी सकाफ़त जो ॾींहुं उहो ॾींहुं आहे जंहिंमें असां सिंधी सभु ॾाढा पुरजोश हूंदा आहियूं। रिली अजरक ऐं टोपी जो ॾींहुं न आहे, बल्कि असांजी दिलि जी गहराइनि सां सभिनीनि खे ख़ुशि आमदेद चवण जो ॾींहुं आहे। ऐं असां तमामु मुल्कनि खे इहो इन ॾींहं ते मैसेज ॾींदा आहियूं त जेको बि पंहिंजे वतन सां प्यारु कंदो आहे, जेको बि पंहिंजे मुल्क सां प्यारु कंदो आहे, उहो सिंधियुनि खां वधीक प्यारु करे नथो सघे। असांजा सिंध जा जेके बुज़ुर्ग आहिनि, असांजे सिंध जा जेके जवान आहिनि, उन्हनि में जेको जोश आहे उहो कंहिं में थी नथो सघे। ऐं इंशाअल्लाह अॼु बि अॻिते आहियूं ऐं आइंदा बि अॻिते रहंदा। इहो शेर आहे त वगर कयो वतन प्रित न छिननि पाण में, पसो पखी अड़नि माण्हू हा मेठ घणो। ऐं जस ॼाण थो इन समूरे इदारे जी समूरी टीम खे, सिंध चिल्ड्रन्स अकेडमी जी समूरी टीम खे, जेके तसलसल सां अहिड़ो प्रोग्राम मुनक़िद कंदा पिया अचनि। सच पुछो त सिंध जी सकाफ़त खे जीअण में ऐं हिननि असांजे इदारनि जो किरदारु आहे। ऐं ख़ासि तौर ते असांजो कुर्बान मंगी साहब जंहिंजूं ख़िदमतूं आहिनि, काविशूं आहिनि सिंधी सकाफ़त खे प्रोमोट करण जे लाइ, सच पुछो त ही गैरमामूली अमल आहे ऐं इन खिदमतुनि के सराहे तो। थैंक यू। कल्चर डे के हवाले से हमें बताना चाहूँगी, बच्चे बहुत इंटरेस्ट के साथ जो है वो ये कल्चर डे सेलिब्रेट करने में बहुत ज़्यादा मतलब एक्साइटेड है। तो ये कल्चर डे बच्चों के लिए स्कूल्स में ये तकरीबात होनी चाहिए। और दूसरा ये कि आज कल्चर डे के दिन पे मैं एक मैसेज देना चाहूँगी कि ये कल्चर डे सेलिब्रेट तो करने चाहिए, पर उससे जिसकी सिंध में रह के हम ये सिंध ही डे सेलिब्रेट कर रहे हैं, उस सिंध के लिए कुछ भी करना चाहिए। जैसे कि यहाँ के बच्चों के में जोश जज्बा आज तो उजागर किया जा रहा है। अच्छी सोच, अच्छी तालीम, अच्छी मयार हर चीज में बच्चे के लिए ये हमें जब हम खुद करेंगे, ये हम सब मिलके करेंगे, तो तभी हमारी सिंध एक अच्छी बन जाएगी। फरमान अली काजिया शुक्रगुज़ार हुजे 2009 खां ई कल्चर डे असांजो मल्हायो। तव्हांखे ख़बर आहे छा इशू थियो त उन खां पोइ जेको असां कंटिन्यू सिंध चिल्ड्रन अकेडमी खैरपुर पंहिंजे जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा ईंदा आहियूं। असां पंहिंजे नए नस्ल खे ॿुधाईंदा ईंदा आहियूं असां कल्चर जी अहमियत छा आहे। असां मोहन दड़े खां वठी असां पंहिंजो कल्चर मल्हाईंदा था अचूं। ऐं उहो ॾिसो त हीअ सिंध केॾी ख़ूबसूरत लॻे थी पंहिंजे कल्चर में। उन सिंधी अजरक हुजे, सिंधी टोपी हुजे, हिकिड़ी ख़ूबसूरत हिकिड़ी सिंध थी लॻे। इहो ई असांखे मैसेज ॾियणो उन्हनि ॿारनि खे। सकाफ़त जो ॾिहाड़ो ऐं सिंध जी एकता जो ॾिहाड़ो हर साल मल्हायो थो वञे। ऐं असांजे सिंधी जेका मीडिया आहे, प्रिंट मीडिया हुजे या इलेक्ट्रॉनिक मीडिया हुजे, उहा हर हवाले सां शमूलियत अख़्तियार करे थी। ऐं उनजे तसलसल में समूरी सिंध में मुख़्तलिफ़ इदारनि में जेके प्रोग्राम थियनि था, उन्हनि मां हिकिड़ो ई प्रोग्राम सिंध चिल्ड्रन्स अकेडमी जो सालियानो सकाफ़ती ॾिहाड़ो पिणु सिंधी सकाफ़त, तहज़ीब ऐं कल्चर जा सभई रंग खणी ज़ाहिर थिए थो। हिते ॿारनि जंहिं नमूने सां परफॉर्म कयो आहे ऐं जंहिं नमूने सां उन्हनि स्टॉल, ओताकूं ऐं ॿियो सकाफ़ती माहौल जोड़ियो आहे, सभई ॾिसी उत्साह पैदा थिए थो त असांजो नओं नसुल पंहिंजी सकाफ़त ऐं तहज़ीब सां जुड़ियल आहे। एकता ॾिहाड़ो केतिरनि सालनि खां हाणे त मल्हायो पियो वञे ऐं असल में हिन में असां कल्चरल एक्टिविटीज़ खे घणो सेलिब्रेट कंदा आहियूं ऐं सकाफ़ती ॾिहाड़ो आहे। ऐं हिन साल जीअं हर साल जीअं असां हिकिड़ो आज़म
खणी ही सकाफ़त दिहाड़ो मल्हाईंदा आहियूं। त ही जेके सकाफ़त आहे उहो माण्हूअ खे पंहिंजी तहज़ीब, पंहिंजी तारीख़ ऐं पंहिंजे लोक ॾाहप सां ॻंढे थी पई। ऐं जॾहिं माण्हू पंहिंजे लोक ॾाहप सां ॻंढिबो आहे त हिकिड़ो इख़्लाक़ी ज़ेवर हुन जी ज़िंदगीअ में शामिल थींदो आहे। ऐं ईअं ई इंसान जी असांजी इख़्लाक़ी तरबियत थींदी आहे त पोइ इलाही केतिरनि ई बीमारियुनि खां, बुराइयुनि खां, इख़्लाक़ी बीमारियुनि खां असां बची वेंदा आहियूं। जीअं की टाइम न्यूज़ पारां जेको हींअर नशे जे ख़ात्मे जे हवाले सां जेको स्लोगन ॾिनो वियो आहे या इहो हिकिड़ो अज़ुम ऐं वाइदो करण जो ॾींहुं रही आहे त असां पंहिंजी सिंध खे नशे खां, नौजवाननि खे नशे खां परे रखूं। त जीअं मूं पहिरीं बि ॻाल्हि कई त पंहिंजी सकाफ़त असांखे पंहिंजे लोक ॾाहप सां ॻंढींदी आहे। ऐं जॾहिं लोक ॾाहप ऐं बा इख़्लाक़ ज़ेवरनि सां असां ॻंढिजूं था तॾहिं असां समाजी बुराइयुनि खां बचूं था पिया। अॼु को ॼाणो दरअसल कल्चर डे जे हवाले सां आहे। असांजे सभ खां पहिरियों मां तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां साईं अली क़ारी साहब जो, जिन टीम जिन असांखे टीम मोकिली आहे उन्हनि असांखे प्रोग्राम में असां भरपूर साथ ॾिनो। कल्चर डे जो मक़सदु इहो ई आहे त ॿारनि खे पंहिंजी तहज़ीब, पंहिंजे कल्चर जे बारे में ॿुधाइणो आहे जेको असांजो मुंहं जे दरे खां वठी करे 5000 साल पुराणो आहे। ऐं ॿारनि खे टोपीअ जॾहिं पार्टनर ऐं हुनखे अलावा असां हिकिड़ी मोज़िक फ़िल्म आहे उनजे बारे में ॿारनि खे अवेयरनेस ॾियणी आहे। त हीउ प्रोग्राम असांजो 2009 खां वठी यानी ईअं ई भरपूर नमूने सां सेलिब्रेट थिए पियो। ॿारनि खे सिंधी जेके ट्रेडिशनल शयूं आहिनि जंहिंमें टुकड़ो आहे, तव्हांजो उखरी मूरी आहे, वेलणो थपड़ो आहे या झंडो आहे या रिली आहे, अजरक आहे, इन जे बारे में असां केतिरा स्टॉल बि लॻाया आहिनि त ॿारनि खे इन जी इम्पोर्टेंस जी ख़बर पए। हिन वक़्तु साइंस जो दौर अची वियो आहे ऐं झंडो वग़ैरह इस्तेमालु न पियो थिए या उखरी मूरी इस्तेमालु नथी थिए, पर असां हे स्टॉल हणी करे ॿारनि खे इहा ई नॉलेज ॾींदी आहे त असां पहिरीं जेके असांजा वॾा हुया ईअं ई इन्हनि शयुनि इहे पाण उन्हनि शयूं ईजाद कयूं ऐं उहे जेको आहे इहे शयूं इस्तेमालु कंदा हुया जेके हिन वक़्तु असांजे तहज़ीब जो हिसो आहे। स्कूल इंतज़ामिया जी मासूम शागिर्दनि शागिर्दियाणियुनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि चयो त असां सकाफ़ती ॾियाड़ो, एकता ॾियाड़ो 7 डिसंबर ते ईद ॾींहुं मल्हाईंदासीं। उन लाइ भरपूर तयारियूं मुकमिल करे वरितियूं आहिनि। कैमरामैन आफ्ताब बलोच सां गॾु इरफान फुलापोटो, टाइम न्यूज़ खैर। नाज़रीन ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ अवां विज़िट कयो असांजी वेबसाइट thetimenews.tv। इते वठूं था शॉर्ट ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर हाज़िर थियूं था हेडलाइन सां गॾु। अवां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।